अम्मा छा असां चाचा खड़पी लाइ चाची कर्ज़ी खे माफ़ नथा करे सघूं? अम्मा मां दिलि में वेर पाले क़यामत में कारो थियणु नथी चाहियां। मां पंहिंजे दिलि में कॾहिं जो उन्हनि खे माफ़ी करे छॾियो। पोइ अम्मा असां छो उन्हनि सां नथा ॻाल्हायूं? सॼे वेड़े में उन्हनि खे अकेलो छॾे ॾिनो आहे। हाय अम्मा कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी। हिते जो उसूल आहे जेकॾहिं को बेहयाई करे थो त जेसि ताईं मेड़ाको नथो थिए तेसि ताईं उन सां कोई बि न ॻाल्हाए। पोइ कयो न मेड़ाको अम्मा, छो उन्हनि खे एॾी सज़ा ॾेई वेठा आहियो? मेड़ाके में सभिनीनि जो हुअणु लाज़मी आहे। कुझु शहर आहिनि, कुझु हिते परेशान आहिनि। मोर न आहे त मेड़ाको कीअं थींदो? ऐं उहे साल न अचनि त पोइ अम्मा? भली 5 साल न अचनि तेसि ताईं कुझु कोन थींदो। अम्मा इहा त सरासर नाइंसाफ़ी आहे। इहो तूं सोची हा न, एॾो वॾो मोर ते खणी इल्ज़ाम लॻाई। इहो ई त पछतावो आहे अम्मा, जो मां कंहिंखां माफ़ी बि न आहियां घुरे सघी। मुझे ख़ैर त आहे बुरायो अथई? टिबा हिनखे ॾिस छा थियो अथसि। तुंहिंजी दवा सां ठीकु थींदी या वरी हिन सुञाईअ जे दौर में वरी हिनखे शहर वठी वञिणो पवंदो। अथी तूं छा पे महसूस करी? लिंगन में साह न आया सफ़ा जिस्म के मुजरी बुखनि जे करे अधी ईअं थी वई आहे। हाँ मथे में ॾाढो सूर आहे, मथो फाटे थो, जिस्म में बि सूर। मुजरी बुखार बि तेज़ बीठो आहे, जिस्म बि बाह थी वियो अथसि। पोइ ॿुधाए न इन जो को इलाज आहे? हा हा तूं परेशान न थी, पाणी जो गिलास भरे वटि, मूं वटि हिकिड़ी जड़ी बूटी आहे, मां थी खे खारायां तूं। हा वठी पाणी। ए मुंहिंजा मालिक कुझु रहम कर। हिकिड़ी बुख ई बदहाली, ॿियूं अचे बीमारियूं कठे थियूं न। इन परेशानीअ जे दौर में मालिक तूं असांजूं मुसीबतूं टार। छो असांजे मथां इहे मुसीबतूं नाज़िल कयूं अथई? सब्र कर मुजरी, सब्र कर। हाणे ने पाणी मां बचगर करे प्यारजांइसि, इंशाअल्लाह शफ़ा थी वेंदी। भाई उठ उठ, अल्लाह शफ़ा ॾींदो। बिस्मिल्लाह। हाँ अल्लाह भाई हिम्मत कर पी, अल्लाह अल्लाह शफ़ा ॾींदी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।